जे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ठारू शाह खां ख़बर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां ॻोठ नवाज़ी भानवासी औरत मुड़ुस ऐं सावरनि जे ज़ुल्म ऐं तशद्दुद ख़िलाफ़ एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। ठारू शाह भरिसां ॻोठ नवाज़ी भानवासी ॿिनि मासूम ॿारनि जी माउ तस्लीम भान पीओ गुलाब भान सां गॾिजी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दाहिनी ते इल्ज़ाम हणंदे चयो त 2 ॾींहं अॻु मुड़ुस खे थधो पाणी करण लाइ बर्फ़ वठी अचण लाइ चयो त जंहिं मुड़ुस कावड़ में अची मूं मथां वहशियानो तशद्दुद कयो, जंहिं सबबु मूंखे अखि में धकु लॻो ऐं ॾंद बि भॼी पिया। हुन चयो त मुड़ुस सख़्तु तशद्दुद करे 2 ॾींहंनि ताईं घर जे कमरे में वाड़े छॾियो। मुंहिंजो पीउ कराची में मज़दूरी कंदो आहे। हू अहिड़ो इतला ॿुधी अॼु ॻोठ पहुतो जंहिं मूंखे घर मां आज़ादु करायो। हुन चयो त असां अहिड़ी NC ठारू शाह थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे, पर पुलिस का बि असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। हुन SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते ज़ालिम मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे।